हूंदा आहियूं। चैलेंज थो करे अल्लाह तव्हांखे रोज़े बशर क़यामत ईमान कोन्हे पोइ हिन मौत जे मुंहं में छो था वञो? बचायो न वञण ॾियो मरण न ॾियो वालिदैन बीठा आहिनि तिरंदी खां साॼे ऐं खाधे भाइरनि जूं जोड़ियूं बीठियूं आहिनि तिरंदी खां ताक़तवर पहलवान चौथा जवान बीठा आहिनि। चैलेंज थो करे अल्लाह ताला ऐं अल्लाह जी केतिरे करे सख्ता वो चाहे अल्लाह ताला हैदराबाद जे सदर में कराची जे कंहिं चौराहे ते बुलावो अची वञे वो घर मोहलत नथी मिले एतिरे क़दुरु हौलनाक ऐं सख़्त उहा अलॻि ॻाल्हि आहे दुनिया में असां इंतिहाई हिन इंसान खे प्यार सां सॼी लावदी सॾण वारो सॾे वञो हाणे मगरिब में आज़ाद था कई कान ॿुधो हय्य अलल सलाह हय्य अलल सलाह हय्य अलल सलाह हय्य अलल फलाह केॾो न दिल हुआ पुरकशिश अट्रैक्शन ऐं प्यारो ऐलान अल्लाह जो मोहब्बत करियो दुनिया में अचो निमाज़ अचो कामयाबी हो ऐं ही छा चवंदो हो मुझे कारोबार केरु संभालींदो मुझे स्कूल केरु हलाईंदो ऐं हर 3 कलाकनि खां पोइ हाज़िरी इहा मूंखां कान थी पुॼे अल्लाह खे ख़बर आहे गफ़ूर रहीम माफ़ कंदो अल्लाह खे ख़बर आहे आऊं ॿारनि जे लाइ पंहिंजनि बच्चनि जे लाइ रोज़ी कमाए रहे हुआ केतिरे दफ़ा बार बार शुरू में अल्लाह अकबर ऐं आख़िर में ला इलाहा इल्लल्लाह समझायो वियो थो वञे त पंहिंजो सर खम करे छॾियो अल्लाह खे तव्हां वॾो सम्झो आख़िर में कमु करे था कंपनी जो मालिक आहे जेकॾहिं ॿी के कंपनी जो तव्हांखे घुराए ॾींदो जेकॾहिं प्यारो पुटु सॾण अचण में मने था कयूं बेगम खे मने था कयूं उहा बेगम हलारी फोन बंदि था करे छॾियूं दोस्त अचे थो त ताल मखौल था करे छॾियूं कंपनी में कमु पिया कयूं फारिग न आहियूं ऐं कोई कारखाने वारो अफ़सर अचो आखिर में सब फाइल उते रहियो यकदम ते हाज़िरी समझायो वियो आहे दुनिया जो कारखानो हलाइण वारो उन वॾे जो सदाए अल्लाह अकबर हाणे का भी मजबूरी कोन्हे को ऐं उन ई अल्लाह खे अल्लाह अकबर जी सदा आई है उनखे वॾाई इन्हीं में कामयाबी है ये कामयाबी तो तलाश करे मस्जिद का बार और कामयाबी इनके नजर तू गिरा हमरा भजना हुआ एकड़ो सेठ जो नौकर एकड़ो निमाज़ी जो बेनिमाज़ी नौकर जो कम करण वारो वो निमाज़ी हो आई हुन सरमाएदार बेनिमाज़ी हो आदान अची चुकी है निमाज़ हले पई मुझे छॾा थी वही नमाज़ पढ़ी नमाज़ पढ़ी सब निकरी ये अंदर ॾिठो आहे कि ॿाहिरि निकर की छॾे कोन तॾहिं जुती बि का निकर जुती निकरी वई केर कोन्हे ॿियो त केर कोन्हे चई अल्लाह जी ज़ात जंहिं तोखे मस्जिद में कोन आंदो उहा अल्लाह जी ज़ात मूंखे मस्जिद में कोन ॾे छो तव्हां अल्लाह जा बंदो इन मस्जिद में अचण वारो कोन यार मोहम्मद मंगरे में अचण वारो अहले ईमान आया हो अहले इस्लाम आया हो अहले हदीस आया हो अहले इंसाफ की दुनिया है मस्जिद में अचण वारो दुयूफुर रहमान अल्लाह जो मेहमान नमाज पढ़ण वारो जॾहिं बि सुबह अचे या शाम जो अचे अल्लाह ताला उन जे लाइ एज़ाज़ी तो खाधो तयार करे ज़ियाफ़त को मेहमान ये अजीब माण्हू आहे अल्लाह जे घर खां मस्जिद खां ये हफ़्तो चटो 8 ॾींहं थो अचे पैगंबर अलैहिस्सलाम
सलाम की हदीस इब्न माजा की हदीस खोले पढ़ उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा चली आखिरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी बीमारी आखिरी नींद आखिरी कलिमात अस्सलात वमा मलकत अयमानुकुम नौकर चाकर गुलाम जी पार था ख्याल करियो नमाजी पाक नहीं अल्लाह जा असा अजीब बंदाई मजा है आखिरी नबी जी आखिरी वसियत के असा मिसायो रखाई जड़े इंसान दुनिया में वने तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा बराबर आलिम ने हाजी और आबिया मुस्नद अहमद जो हवाला एक दफे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पान निकता आया मकान पे मैयत आई खौफ की थी वही और खबर कई जगह तैयार हुई खबर में दरिया दे रहा लाश रखी वही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांच सगोरन जो चेहरो मुबारक है साहबा चवन था क्या प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नेणन मां नेण पिया आई उन्हें भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लुड़कल में मुकाम वाली मिट्टी जेका है था आली थी पई भिजी पई पो पान फरमायूं जड़े देखो का इंसान हो हिन दुनिया का लादानु थिए गो फौत थिए गो मलकल मौत पंहिंजे फ़िरस्तनि जी टीम समेत अचे बेहतरीन तमाम चमक दमक वारा चेहरा ऐं मलकल मौत चवे थो आए इत्मीनान नफ्स हलिया पंहिंजे रब ने इला मग़फ़िरत मिन अल्लाह अल्लाह जी रज़ा और रहमत मग़फ़िरत ले वो उन्हें माक़ूल ये निकले थी जी मच्छी में मुंह पानी टपके वो मलकल मौत उन्हें रूह के तेरे कपड़े में ले रहे हो जन्नती कपड़ों सजी फिदा जका था मोतर थी गई सजी फिदा वो देखे तो ही छाए प्रोटोकॉल में हम जो वजह रूह के फरकता दिखी रहे आमिन आसमान जा अय अल्लाह इन्हें रूह जो रूह का साले का जा जरे आसमान में पिजे को तेरे आसमान दे मुझे केर बुधायो वने तो वने नालो के वाली में समेत वो आसमान का दरवाजा खोजा वने वो पहले आसमान वाला बनी उन्हें रूह के प्रोटोकॉल दे बे आसमान में ये जो जो पंजू सत आसमान करा अल्लाह जे तरफा हुक्म थिए तो इन्हें थे इल्लीयीन वमा अदराक मा इल्लीयून किताब मकतूब ये शहर मुकर्रम